जी नाज़रीन, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां सकरन प्रेस क्लब में, जिते असगरिया इल्म अमल तहरीक जा उहिदेदार पहुता आहिनि, जेके दावत खणी पहुता आहिनि इन हवाले सां त हीउ जेको फ़लस्तीन जो आलमी सतह ते मसइलो उभरियो आहे। इसराइल जेका पंहिंजी जारियत सां फ़लस्तीन ते ज़ुल्म करे रहियो आहे, उन में जिथे पूरी दुनिया में मुस्लमान आवाज़ उथारीनि पिया, उते असगरिया इल्म अमल तहरीक पारां बि हिकु मस्बत किरदारु अदा कयो पियो वञे फ़लस्तीन जी हिमायत में। जेके सुभाणे जेको आहे सकरन शहर में रैली कढनि पिया अबू तुराब मस्जिद खां, जेका शहर जे मुख़्तलिफ़ चौराहनि तां थींदी। काज़ी सरफराज़ मेमण चौक ते पुछंदी। अॼु त हिननि खां पुछूं था त वधीक हिन बारे में छा था चवनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहम्मद यासीन आरफ़ी, असगरिया इल्म अमल तहरीक पाकिस्तान ज़िला नवाब शाह जो प्रेसिडेंट आहियां। पैगाम खणी आयासीं त सुभाणे असांजे त रैली निकिरी आहे, कढूं पिया था, जंहिंमें तमामु असां जेके समाजी दोस्त आहिनि, समाजी तंज़ीमूं आहिनि, सियासी तंज़ीमूं आहिनि, मज़हबी तंज़ीमूं आहिनि, सभिनी खे गुज़ारिश कयूं था त सुबुह जो 9 वॻे असां रैली कढी रहिया आहियूं, जंहिंमें मर्द और ख़वातीन जी शिरकत करायूं पिया। ऐं जेके बि हिन पैगाम जे ज़रिए जेसिताईं आवाज़ु पहुचे थो या हर पासे ताईं जेको पैगाम असांजो पहुचे थो, सभिनी खे गुज़ारिश आहे त सुभाणे सुबुह जो ठीक 9 वॻे ताईं मस्जिद अबू तुराब वटि काज़ी अहमद रोड ते पहुचनि, जेको शहर जे रूटनि खां थींदो मेन चौक ते अची इख़्तिताम पज़ीर थींदो। इन लाइ प्रेस क्लब जा जेके बि दोस्त आहिनि शहर जा ऐं तंज़ीमूं, शिया सुन्नी, हता के इंसानियत जे नाते असांजो दर्द दिलि रखंदड़ आहिनि, उन्हनि सभिनी खे हिकिड़ी त गुज़ारिश कयूं था त शिरकत कनि। छो त ताईं असां ॾिसूं पिया त हिन वक़्तु जेको असुलु ज़ुल्म पियो थिए, उहा अहिड़ी क़िस्म जी बर्बरियत आहे जेका तमामु हदूं। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सैयद माजिद अली, असगरिया तहरीक सकरन। सभिनी खां पहिरीं प्रेस क्लब सकरन ऐं इबरत न्यूज़ जे तवसुत सां सभिनी दोस्तनि खे हिकु रिक्वेस्ट करण जे लाइ हिते हाज़िर थिया आहियूं। फ़लस्तीन में हिन वक़्तु जेको ज़ुल्म ऐं बर्बरियत जारी आहे इसराइल ऐं इसराइल जे हामियुनि जे तरफ़ां, ख़ुसूसन जंहिंमें अमेरिका जो वॾो किरदारु आहे, इन ज़ुल्म ऐं बर्बरियत जे ख़िलाफ़ु असगरिया तहरीक सकरन जे तरफ़ां सुभाणे ठीक 9 बजे सुबुह जो, यानी बरोज़ आचर ते मस्जिद अबू तुराब कैरियर पॉइंट स्कूल सकरन खां हिकु एहतिजाजी रैली जो इनेकाद करे रहिया आहियूं। सभिनी ॾिसंदड़नि खे हिन मीडिया जे ज़रिए सां जेको आहे इहो पैगाम ॾियणु था चाहियूं त असां ऐं अव्हां ते लाज़िम आहे त दुनिया में जिते जिते अगरि को ज़ुल्म थिए थो त उनजे ख़िलाफ़ु आवाज़ बुलंद कयूं। छो जो ज़ुल्म ते ख़ामोश रहण। जी नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं सकरन प्रेस क्लब में आयल असगरिया जे वफ़द जूं, जिन दावत बि ॾिनी आहे ऐं पैगाम बि ॾिनो आहे त सुभाणे फ़लस्तीन जी हिमायत में जेका रैली कढी वेंदी, उन में सकरन वासी ऐं शऊर वासी ऐं दर्द रखंदड़ माण्हू जेको आहे सो वधि में वधि शिरकत कनि। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।